नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। पंजाब जूं वागूं कंहिंजे हथनि में ईंदियूं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां कुछ ही देर में फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो ऐं कुछ देर में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर बणिजंदो। सॼी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते आहिनि। सुप्रीम कोर्ट तरफ़ां परवेज़ इलाही जी दरख़्वास्त जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधायो वेंदो। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया जज अदालती कमरे में मौजूदु आहिनि। कुछ ही देर में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया हिन वक़्तु शाह महमूद कुरैशी, परवेज़ इलाही, मोनस इलाही ऐं हुसैन इलाही ऐं ॿिया अॻवान सुप्रीम कोर्ट पहुची चुका आहिनि। उनखां अॻु चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच परवेज़ इलाही जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना। उनमें चयो आहे फुल कोर्ट बाबति कानूनी जवाब पेश न कयो वियो आहे। फुल कोर्ट बणाइण केस खे गैर ज़रूरी डेग ॾियणु बराबरि हूंदो। अवांखे आगाह कयूं पिया पीटीआई जा कारकुन भी सुप्रीम कोर्ट 12 शाहिरा दस्तूर ते मौजूद आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण सख़्त कया विया आहिनि। अहम फ़ैसिले बाबति आगाह कंदा हलूं पिया। नाज़रीन पंजाब जूं वागूं कंहिंजे हथनि में ईंदियूं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां कुछ ही देर में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया हिन वक़्तु परवेज़ इलाही, शाह महमूद कुरैशी, मोनस इलाही, हुसैन इलाही ऐं पीटीआई अॻवान फवाद चौधरी ऐं ॿिया अॻवान भी सुप्रीम कोर्ट पहुची चुका आहिनि। पंजाब जूं वागूं कंहिंजे हथनि में हूंदियूं। पंजाब हुकूमत बाबति अहम फ़ैसिलो कुछ ही देर में अचण वारो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो कुछ देर में ॿुधायो वेंदो। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया पीटीआई जे कारकुननि पारां सुप्रीम कोर्ट 12 शाहिरा दस्तूर ते नारेबाज़ी कई पई वञे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर केरु थींदो, सॼी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते आहिनि। सुप्रीम कोर्ट तरफ़ां परवेज़ इलाही जी दरख़्वास्त जो फ़ैसिलो कुछ ही देर में ॿुधायो वेंदो। जज अदालती कमरे में मौजूद आहिनि। कुछ देर में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अवांखे ॿुधायूं पिया नाज़रीन हिन वक़्तु फवाद चौधरी, परवेज़ इलाही, शाह महमूद कुरैशी, मोनस इलाही ऐं हुसैन इलाही ऐं ॿिया अॻवान सुप्रीम कोर्ट पहुची चुका आहिनि। सुप्रीम कोर्ट जे 12 पीटीआई जा कारकुन मौजूद आहिनि जेके नारेबाज़ी करे रहिया आहिनि ऐं अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पंजाब जूं वागूं कंहिंजे हथनि में ईंदियूं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां फ़ैसिलो कुछ देर में ॿुधायो वेंदो। नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं पिया सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो कुछ देर में अची वेंदो। परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर केरु बणिजंदो, सॼी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन सुप्रीम कोर्ट तरफ़ां फ़ैसिलो 7:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। जेको महफ़ूज़ कयल फ़ैसिलो हुयो 7:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट तरफ़ां फ़ैसिलो 7:30 वॻे ॿुधायो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सुप्रीम कोर्ट तरफ़ां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 7:30 वॻे ताईं ॿुधायो वेंदो। अवांखे आगाह कयूं पिया अदालती कमरो हिकु ऐं अदालती जा 3 कमरा भरिजी वञण सबबि ऐं रश सबबि जेको आहे हीउ फ़ैसिलो कुझु वक़्त जे लाइ मुलतवी कयो वियो आहे। 7:30 वॻे अहम फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। परवेज़ इलाही, हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर केरु थींदो, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हाणे 7:30 वॻे ॿुधायो वेंदो।